SSP मटियारी मोहम्मद कलीम मलिक जी ख़ास हिदायतुनि ते मटियारी पुलिस मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदे मटियारी शहर जे पीरज़ादा मोहल्ला दरगाह सखी हाशिम शाह वटि मंशियात जे मेन डीलर अल्हारिनो शाह खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार थियल वटां वॾे मिक़दार में मंशियात चर्स हथ कयो वियो आहे। मटियारी पुलिस जो चवणु आहे त खुफ़िया इतलाउ मिलण ते SHO ज़ुल्फ़कार ओढाणो पंहिंजी पुलिस टीम गुलाम शबीर सोलंकी, कांडेरो ख़ान सद्दाम ऐं ॿियनि सां गॾु पीरज़ादा मोहल्ला जे दरगाह सखी हाशिम शाह वटां मंशियात जे कारोबार में मुलविस अल्हारिनो शाह खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जंहिं वटां वॾे मिक़दार में मंशियात पिणु हथ कई वई आहे। SHO मटियारी ज़ुल्फ़कार ओढाणो मूजिबि गिरफ़्तार थियल जवाबदार ते सिर्फ़ मटियारी थाणे ते मंशियात जा 8 केस दाख़िल आहिनि। पुलिस पारां गिरफ़्तार थियल खां वधीक जांच कई पई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।